आयल मेहमान मुझे तरफ अस्सलाम वालेकुम या अली मदद सरकार सैयद जुमान अली शाह सरकार जो सालियान उर्स मुबारक जंहिंमें असां तव्हां शरीक थिया आहियो। बहरहाल जहिड़ो बि हाल हूंदो मुर्शिद सरकार जी ड्यूटी में महफ़िल जी शुरूआत सां सरकार मौला अली शान में कसीदो उन खां बाद में जहिड़ो बि हाल हूंदो अवां दोस्तनि जे पेश कंदासीं। अंदर में बड़ा लजपाल अली जो लगे लगे